हिकिड़े झंग में हिकिड़ी बकरी वॾी आज़ादी सां घुमी फिरी रही हुई, गाह खाई रही हुई ऐं आज़ादीअ खे झंग में एंजॉय करे रही हुई। हिन खे इहा ख़बर ई न हुई त झंग में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा केतिरा ई खूनख्वार जानवर बि रहनि था ऐं उन्हनि में बघड़ बि आहिनि। जेकॾहिं बघड़नि जी नज़र उन बकरीअ ते पइजी वई त हिन खे ॿूटी ॿूटी करे छॾींदा। बकरी गाह खाइण में ऐं झंग में घुमण फिरण में मगन ई हुई त हिन खे बघड़नि जे ऊनाड़ुनि जा आवाज़ ॿुधण में आया। बकरीअ जॾहिं कंधु मथे करे हेॾां होॾां ॾिठो, हिन खे नज़र आयो त केतिरा ई बघड़ हिन जे चारों तरफ़ फिरी विया आहिनि ऐं बकरीअ जो घेरो हिननि बिल्कुलु बि तंग करे छॾियो हुयो। बकरीअ जॾहिं ॾिठो त हाणे बघड़नि जे विचां निकिरण जी काई बि वाह कान्हे, बकरी मायूस थी वई ऐं परेशान थी वई। बघड़नि बकरीअ खे चयो त हाणे असां तोखे खाईंदासीं ऐं बघड़नि खे ॾाढी बुख लॻल हुई जो बुख में बघड़नि जे पेट में कुआ पे डोड़िया। बकरीअ बघड़नि खे ॾाढा इलाज मिनथूं कया त महिरबानी करे मूंखे माफ़ु कयो ऐं मूंखे वञणु ॾियो, मूंखे पंहिंजी ज़िंदगी जीअण ॾियो। पर बघड़नि खे त उहो शिकार ख़ुदा ॾियारियो हुयो, सो बघड़ कंहिं बि ॻाल्हि में राज़ी न थिया। आख़िरकार बकरीअ हिकिड़ी अकुलमंदी सोची त जेकॾहिं तव्हां मूंखे खाइणु चाहियो था, जेकॾहिं तव्हां मुंहिंजो गोश्त नोच नोच करे ॿूटी ॿूटी करणु चाहियो था, त पोइ तव्हां ईअं कयो जो मुंहिंजे शिकार मिलण ते तव्हां ख़ुशीअ में जशन मल्हायो, तव्हां बांसुरियूं वॼायो त मां डांस थी कयां। हिन पंहिंजे एॾे नरम ऐं प्यार वारे लहजे में बघड़नि सां उहा ॻाल्हि कई जो बघड़ राज़ी थी विया। बघड़नि सोचियो शायदि अॼु पहिरियां डांस खे एंजॉय था कयूं ऐं उनखां पोइ शिकार खे एंजॉय कंदासीं। सभिनी बघड़नि वेही बांसुरी वॼाइणु शुरू कई ऐं बकरीअ डांस शुरू कई। जॾहिं उहो शोर सॼे झंग में फैलियो ऐं आवाज़ परे परे ताईं पहुता त जेके झंग में बकरियुनि जा रखवाला कुता हुया उन्हनि ताईं उहे आवाज़ जो पहुता त कुता उन तरफ़ डोड़ी आया। जीअं ई 5-8 कुता उन्हनि बघड़नि जे तरफ़ वेझा आया त बघड़नि जी अचानक नज़र उन्हनि कुतनि ते पइजी वई ऐं बघड़ भॼण जे लाइ मजबूर थी विया। अहिड़ी तरह बकरीअ पंहिंजी अकुलमंदीअ मां बघड़नि खां पंहिंजी जान आज़ादु कराए छॾी।